नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह लाॾाणे करे वियो। मोहम्मद अली शाह 1 महीने खां कराची जी ख़ानगी इस्पताल में दाख़िल हुयो। मोहम्मद अली शाह जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई हुई। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। फिशर फोक फोरम जो चेयरमैन मोहम्मद अली शाह लाॾाणो करे वियो आहे। मोहम्मद अली शाह 1 महीने खां कराची जी ख़ानगी इस्पताल में दाख़िल हुयो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त मोहम्मद अली शाह जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई हुई। मोहम्मद अली शाह बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे फिशर फोक फोरम जो चेयरमैन मोहम्मद अली शाह लाॾाणो करे वियो आहे। मोहम्मद अली शाह 1 महीने खां कराची जी ख़ानगी इस्पताल में दाख़िल हुयो। मोहम्मद अली शाह जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई हुई। मोहम्मद अली शाह बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो हुयो। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। फिशर फोक फोरम जो चेयरमैन मोहम्मद अली शाह लाॾाणो करे वियो आहे। मोहम्मद अली शाह 1 महीने खां कराची जी ख़ानगी इस्पताल में दाख़िल हुयो। मोहम्मद अली शाह जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई हुई। मोहम्मद अली शाह बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो हुयो।